दर्द ने जो दरिया। अब यार पंहिंजे छोरे खे त वॾनि सां अदब सां कीअं ॻाल्हाइबो आहे, सम्झाइसि? रूहनि जे रिश्तनि खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा, ज़रे ज़रे ईज़ा। ये दुनिया दर्द ने जो दरिया। यार कोल हिकिड़ी सलाह त ॾे। जहिड़ी पुछी? यार इन छोरे वरियाम मां अड़जी वियो आहियां। असली हथ धोई मुंहिंजे रन जे कढ पियो आहे। हाणे तूं ॿुधाए त दुकान जी कयां या घर जी चौकीदारी कयां? इहो वॾो मसलो थो रही आहे। यार तुंहिंजे लाइ नाहे, मुंहिंजूं त राति जूं निंड्रूं हराम थी वयूं आहिनि। तोखां घर लाइ चांहि खंड त वठण ईंदा हूंदा न? उहे छा उन्हनि खे खंड चांहि में तावीज़ मिलाए ॾियां? तावीज़ न, ज़हर। उन्हनि जो इलाज इहो ई अथई। यार ज़हर ॼण ॾुखियो आहे, खून ॻीचे में पवंदो। हा बाक़ी इहा सलाह ॾे त खंड चांहि में तावीज़ मिलाए ॾियां, जीअं हिन वरियाम जी दिलि पलिजी वञे। बाबा आशिक अंधा हूंदा आहिनि, मजनू। उन्हनि जे मथां को बि तावीज़ असर नाहे कंदो। पर वरी बि तूं कोशिश करे ॾिस। भला अहिड़ो को तावीज़नि वारो सुझाई थो, उन खां मूंखे तावीज़ लिखाए ॾे। तावीज़ वारो? घोड़ा तोखो तो हुआ ही ॿियो कुझु कोन थो पुॼे। रुगो पुता सुपता तावीज़ लिखी माण्हुनि खे बेवकूफ़ वेठो करी न, तॾहिं बि गंज कमाई। तावीज़ त लिखां, पर मुंहिंजा तावीज़ माण्हुनि ते असर बि कनि न। हुआ वरी कहिड़ो तावीज़ असर कंदा आहिनि? रुगो माण्हुनि खे बेवकूफ़ करण जे लाइ ठगी जा टाह कंदा आहिनि। तरीक़ो अथनि कमाइण जो, पर तोखां उहो बि कोन पुॼंदो न। उहो पुॼई त बि सही आहे, वञी धूड़ पा। भाऊ कहिड़नि सोचनि में गुम थी वियो आहियां? तावीज़ लिखां? छा इहो तो लाइ तावीज़ वारो ॻोल्हियां पियो। हाणे कयो न तोहारे दिमाग़ कमु। असली हण खण तावीज़ वारो यादि अची वियो। हाणे तूं ईअं कर, 500 रुपया ॾे त मां पंहिंजो को बिलो कयां। पंहिंजो बिलो? तुंहिंजो बिलो, तुंहिंजो। भला हाणे ॻाल्हि ॿुध, 500 रुपया ॼाए थो, तावीज़ अहिड़ो लिखाए ॾे, हण खण। तोखे मुंहिंजी ॿोली सम्झ में नथी अचे छा? सवेरे खां चवई पई त हिते बीही पंहिंजो वक़्तु न विञाए, वञी मिठल खे ॻोल्हे खोले हथ करीसि, जी गोराम मां जी ज़िंदगी आज़ाद थिए। मार का पवेसि, जे गोराम पंहिंजे घर न आयो न त पोइ ॾिसजाए वेठो इहो राणो वरी पंहिंजे हमराहनि जी फौज वठी असांजे दर ते अची पहुचंदो। पोइ तोसां गॾु मूंखे बि कहले वेंदो। मुल्क जो वाली जो ये खड़ी हुई। जादो ही चाड़े खान जो घर आ, चाड़े खान जो टिल्लू मल जो तक काने जो ये तोखे खंभे खणी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जादो, जेसि ताईं इहो राणे खान वारो छोरो चूपो गोराम असांजे मिठल खान जे क़ैद में आहे न, तेसि ताईं राणो कुझु जो भित कुझु। हुनखे ख़बर आहे असारो छोरो कदुसि ढींगो ई ढेरी। असांजे मथां ज़ुल्म करणु माना छोरे जी खल लहराइण जे बराबरि आहे न। हाणे ॻाल्हि सम्झी? कुछ बि हुजे, इन ज़ालिम ते को भरोसो कोन्हे। आउं त चवां थी मिठल खे ॻोल्हे खोले हथ कर, जी मिठल जे चंबे मां गोराम आज़ाद थिए। सुख सां असली विहणो लॾजा, बसि नार जे कींगरनि वांगुरु तो पियो फिरां, फिरड़े जाड़ा कान फिर। पर मिठल हूंदो अलाए किथे। ॻोल्हींदे त हथ ईंदो न, तूं बि वञ त सही न। तकड़ो वरण जी कजे। अदा ख़बर ॿुधी आहे त गोराम खे मिठल अगवा करे वियो। पोइ त आलिम खे बेगुनाह बदिरायो थो। इहो त सुठो थियो जो हाणे जहिड़ो मचंदो। तव्हां ॻाल्हायो इत्तेफ़ाक सां टुको अची वियो। इत्तेफ़ाक त टुको अची वियो या मुंहिंजे मौत जा पैसा वठी आहे। नेड़ घुट जी रग कटी आई। अदा मरी पवंदो, हथ कढीस पवई न खून गिचीअ में। खण अरे गुलो दे दे इनखे 100 रुपयो, न त घर ते पिटींदो वेंदो। अजय वठ। महिरबानी साईं।
मेहरबानी। दादा एडी दाढ़ी तो माई ठाए अजाए उनके 100 रुपया दी। अदा दाढ़ी तो तू ठाई सा पर अदा जे हथनि जी खारिश कहते ले ये अजाम जे ऐसे जा पादर तू खणी ॿिए दफ़े अजाम खे कोन वठींदा। और छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, वञो माल मुताजी कयो, सिज लहण वारो आहे। अदा माल जो कमकार कंदासीं पर आलिम नाहे। अॼु राति भला हली ॾियूंसि दारू, आलिम जे घर खे ई बुहारे अचूं। अदा उन्हनि जे घर में भींग लॻी पई आहे, सखणा ठिकर ठकाइण लाइ उन्हनि जे घर में छा कंदासीं? आलम खान खे ॻोठ निकाली मिली चुकी आहे, हुनखे बहानो खपे हिन ॻोठ में रहण लाइ। असां अहिड़ी का बि ग़लती न कंदासीं जो हू सिद्ध करे हिन ॻोठ में रहण लाइ। जेकॾहिं सच में वरियाम वारा ॻोठ छॾियो था वञनि त पोइ मां वरियाम खे कॾहिं बि ॾिसी कोन सघंदसि। त छा वरियाम जो इंतज़ार ख़तम करे बाक़ी ज़िंदगी मूंखे हिन जोर पोड़े सां गुज़ारणी पवंदी? जेकॾहिं जेको मुंहिंजे पीउ जी उमिरि खां बि वॾो आहे, न न न मां हिन सां सॼी उमिरि नथी गुज़ारे सघां। जे वरियाम सां मां निकिरी बि वयसि ऐं ॿीहर पंहिंजे ॿाहिरनि जी इज़त खे मुंहुं लॼायो त छा अदा वारा मूंखे वरियाम खे ज़िंदा छॾींदा? न, कॾहिं बि न। हू एॾा त ज़िदी आहिनि, जेकॾहिं असां दुनिया जी कंहिं बि कुंड में लिकी वञूं त हू अची ॻोल्हे असांखे पूरो कंदा, ज़िंदा कोन छॾींदा। छा थियो? अलाए ही फायरिंग जो आवाज। चोर 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 चोर। अरे सब काॾे विया ख़बर न आहे कहिड़ी तरफ़ निकिरी पर असांजे घर में गुलू वारनि खां सवाइ ॿियो को बि नथो अची सघे। सोट हुननि इहो सोचियो हूंदो सोट आलिम खान जेल में आहे ऐं असीं दाह कंदासीं। असीं आहियूं मुआ जो असांजे घर जी खड़ा लताड़ींदा। ही सभु छा आहे? घणनि ॾींहंनि खां वठी ठका ठुकी नाहे थी। असां सोचियोसीं त धमाल थी वञे। असांजो तो साह निकितो वञे ऐं तव्हांजे लाइ ही धमाल आहे। ठीकु आहे हाणे तव्हां आराम कयो, असां वञूं था। साह न वञे। अदा हू अञा ॿाहिरि हूंदा, तव्हां जल्दबाज़ी न कयो। तूं बस करने भागी, असां उन्हनि खां डिॼूं कोन था। जेकॾहिं डिॼो नथा त पोइ असांजे घर में छो लिखिया आहियो? निकिरो ॿाहिरि त कमु गुलू कंदव। बस कर ॾियनि वात वारी बंदूक। कुछ अकुल का कम वठ मामा। वात वारी बंदूक हणंदे खाईंदो किथां? बस हाणे बस, तुंहिंजे ॻाल्हाइण जी ज़रूरत ई।
ओ बस भागो ओ बस इहे निभागा जेको भी कुछ कन था पेरो अची असांजे घर में हणन था ये कॾहिं न कॾहिं असांखे टंकराईंदा। मिठल बाबा मां त चवां थो त हिन छोरे मां हथ कढ त वञी घर मरे त माइट फिटनेस न बाबा न एतिरो जल्द हिन मां हथ कढां न अञा कुछ ॾींहं राणा खे हिन जी याद में तड़पण ॾेस। बाबा हुन मूंखे आज़ाद कयो आहे त असांजो बि फर्ज़ थो थिए त असीं हिन कबूतरड़े खे आज़ाद कयूं। हाँ मिठल चाचा सही तो चए। मिठल प्लान त पुराणा एतिरो कर जो सुभाणे पार बर्दाश्त करे सके। ड्रिज कोहराम जे कहराम खां ड्रिज ॿार खण जी मूंखे धमकी थो ॾी ये कुल्हा कथल आहिनि असांजा। थधो थी बाबा थधो थी। कोहराम सोचे छॾ जेकॾहिं ॿीहर तव्हांजे तरफ़ खां अहिड़ी का बि ग़लती थी त पोइ बख़्श न कंदोमांव। हितां वञण खां पोइ हर कदम फूके फूके खणजाए छो त मिठल उहो बाज़ आहे जंहिंखे जटे तंहिंखे सटे। कोहराम हाणे तूं आज़ाद आहीं तूं वञी सघीं थो पर ॿी ॻाल्हि ॿुध ही तुंहिंजे चेहरे ते जेके धकनि जा निशान लॻल आहिनि न इहो कर्ज़ आहे असांजे राणा ख़ान जो जेको हिन मिठल तोखे मुनाफ़े सूदो मोटाए ॾिनो। तूं हाणे हल हल महिल सां घर हल। इहा ॿी ॻाल्हि ॿुध तव्हांखे जेको बि कुझु करिणो आहे न जेको बि कुझु करिणो आहे वो मिड़ई सोचे समझे कजो न त कंदो सां वॾी कोई ढेरी। नाना छोरे खे छोड़ी महिल सां घर हले माइटनि खे वञी सलाम ॾे छोड़ीसि। हलो हाणे हलो हलो मुझे लाइ कुछ सोचो जेसी ताईं हो जेल खां ॿाहिरि नथो निकिरे तेसी ताईं सुल्तान वारा असांखे सुख सां सुम्हण कोन ॾींदा। कोशिश त कयूं पिया पर रईस जो ॿधायल आहे असांजे चवण ते कोन छॾींदा। बाबा रेस जी पूरी कावड़ हिन वक़्तु असां मथां आहे। राणा उन जा कन भरे छॾियान। ॻाल्हि राणा खान जी नाहे जंहिं ॾींहं खां वठी बादल दुआ खे तलाक ॾिनी न रईस उन ॾींहं खां वठी असां सां चप पइजी वियो आहे। जेकॾहिं बादल तकड़ करे इहा ग़लती न करे हा त अॼु इहे ॾुखिया ॾींहं असांजे मथां न अचनि हा। भाॼाई हिन ॾुखियनि ॾींहंनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं पर दुआ खे तलाक न ॾेई करे मां बग़ैर तयार ज़िंदगी न पियो गुज़ारे सघां। जेको थियो उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो। हाणे इहो सोचो त आलम खान खे कीअं कढणो। बाबा मुंहिंजी त सलाह इहा आहे त ढोर डगो खपाए सूबेदार खे पैसा पासियो। जेकॾहिं ॿिए कंहिंजो ॿधायल हुजे हा त सूबेदार आलम खान खे पैसनि एवज़ छॾे हा पर हींअर असां नोटनि जी भरी बि खणी हलंदासीं न तूं जवाब ॾेई छॾींदो। चाचा का त वाट हूंदी आलम खान खे छॾाइण जी। हा इहा ई वाट आहे मां त आलम खान खे सूबेदार चालान करे त वकील करे ज़मानत करायूंसि। बाबा चालान न थिए त सुठो आहे केर केस ॻाईंदो ॿाहिरां ई जेकॾहिं आज़ाद थी थो वञे न तूं बहितर आहे। पुट मां शहर वञी सूबेदार सां मिलां थो ऐं इहा ख़बर लहां थो त एनसी कटियल आहे FIR कटियल। बाबा तव्हां अकेला न वञो बादल तूं मोटरसाइकिल कढ बाबा खे शहर वठी वञ।
ये सावणे बादल आहिनि छा? हाँ उहे ई आहे। शहर वेंदा हूंदा आलम खान सां थाणे ते मिलण। मल्हार अॼु पूरो पूरो वच आहे। वापसि जीअं मोटनि न मोटरसाइकिल फुरे विझूं था धूड़ मथे में ऐं कयूं था घर रवाना। सलाह वाह जी ॾिनी अथई, वरी अहिड़ो मौक़ो कोन मिलंदो। मल्हार हीअं था कयूं, हाली वेहूं था होटल ते। कुझु वक़्तु गुज़रे वो पके खां हेठि लही ॻोठ वारे रस्ते खां हिननि जो इंतज़ार कयूं था। वाह एतिरा तकड़ा शहर मां कोन मोटंदा, कमु लाहींदा हिननि खे शाम थी वेंदी। मल्हार असां बि होटल ते वेंदासीं, फिल्म ॾिसंदासीं, 2-3 कलाक उहे ई गुज़री वेंदा। जीअं तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजी त मर्ज़ी आहे त हिननि खे महिमानी खाराईंदासीं। भले वॼे धमाल, हिन में भला मूंखे कहिड़ो एतिरा। त पोइ अच राम पूरा मुंह थी आयो आहे। उस्ताद वो भॼ त भॼूं। चेरियो थियो ही छा? हेॾी बेइज्जती थी त अञा असांजे साम्हूं पुछंदो। हल त माण्हू जे साम्हूं हली बेइज्जती कयूं। उस्ताद चेरियो ही छा? बादलनि जे मुंह में वठो थोरी। चेरियो थियो ही छा? हू मोतबरनि असां वरी कंहिंखां घटि हूं छा? तूं हल मूंसां, अहिड़ो तो अशर कयां जो असांजे साम्हूं कदु खणी न सघंदो। अच मूंसां अच। अरे टिच न अच। बानो बेगम तूं जिथे भी चवी जे घर में चवी त मां तोखे रिश्तो कराए ॾियां। जेको बि तव्हां सां रिश्तो कंदो उन जा त ॿई हथ गेह में हूंदा न। पोइ भला कहिड़ो निभागो हूंदो जेको तव्हां सां मिटी न कंदो? इहो त आउं बि सम्झां थी, असांजी मिल्कियत जे लालच में केर बि इनकार कोन कंदो, पर माई सियाणी को अहिड़ो रिश्तो ॻोल्ह जेको छोकिरीअ खे बि ख़ुशि रखे ऐं लालच बि न करे। रे सियाणी तूं भला कहिड़े जहान में थी रही? अॼुकल्ह मुआ बि पंहिंजी लालच कोन था छॾनि जो 5 वाल कफन जा बि पाण सां खयूं था वञनि। वो त जहिड़े जो जहान आहे केरु लालच न कंदो रे सियाणी। हाँ मालिक जो गंज आहे तव्हांखे। जेकॾहिं उतां बि थोरो हिसो न्याणी खे ॾाज में ॾेई छॾींदव त उते बि इज़त थींदव। माई सियाणी उहो त असीं पंहिंजी न्याणीअ खे गंज ॾींदासीं ऐं सॼी ज़िंदगी हितां ई पई खाईंदी, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त को अहिड़ो घर ताड़ जेको लालची न हुजे ऐं फॾनि फसादनि वारो न हुजे, भली ग़रीब हुजे पर इज़तदार हुजे ऐं जहिड़नि खां परे हुजे। बानो बेगम कयां थी कोशिश, पर मुंहिंजी नज़र में पंहिंजे ॻोठ में त कोई घर कोन्हे। जेकॾहिं इजाज़त ॾी त ॿिया ॻोठ लताड़े अचां। पूरी 70 राजी लताड़ तोखे इजाज़त आहे, पर खानदान अहिड़ो ॻोल्ह जेको इज़तदार हुजे ऐं जहिड़नि फसादनि खां परे हुजे ऐं मुंहिंजी न्याणीअ खे बग़ैर लालच जे क़बूल कनि ऐं हुनखे ख़ुशि रखनि। बानो बेगम पोइ त तुंहिंजी न्याणीअ जे लाइ मूंखे को फ़रिश्तो ॻोल्हणो पवंदो। जेकॾहिं न अहिड़ो रिश्तो ॻोल्हियई माई सियाणी, मिठाई में तोखे एतिरी मिल्कियत ॾींदसि जो सॼी ज़िंदगी तोखे कंहिंजे अॻियां हथ टंगणो न पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ हीअ ज़मीन त छा पोइ इहो आसमान बि मूंखे लताड़णो पियो न त इन रिश्ते जे लाइ ज़रूरु लताड़ींदसि। बदल में को फायदो को दे तो के गुलू के सुने तो है मेरे मत का फायदो जनिता के काली नहीं सी है अछड़े के लोग को मकसद आ ये दुनिया
तो ये सुञाता? हाँ पुट, मल्हार गुल्लू हुयो, बाक़ी जेके ॿई ॼणा हुया न, ये सुञाणप में न आया। चाचा ये ॿई हुननि जा वाठा वंगार हुया, पर ही कम गुल्लू ई मल्हार जो आहे। पुट, असुल चुट सुल्तान जी हूंदई। पर चाचा जी जेस ताईं अदा ॿाहिरि नथो अचे, ही असांखे हिते सुकून सां रहण ई कोन ईंदा। बार असांखे पिया तंग कंदा। अबा मिठल, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में विहारे छो। इहो जेको राणा खान आहे न, राणा खान वॾो कारी हर नांग अथई, कारी हर नांग। यॾहिं बि दाल न घुसड़ा, असल डंकी ते देरी कोन कनि। बाबा साईं, अहिड़े कारीगर जी मुंडी चिथण जो फन मां बि हाणे सिखी वियो आहियां। पर लाचार कहिड़ो पियो आहे जो हरू भरू माण्हू नांगनि सां पियो वेर पाए। मूं दुश्मनी नाहे विहाई, अगराई उन्हनि तरफ़ा थियल आहे। ख़बर आहे, सभु ख़बर आहे। जेका छोकिरी पइणजी वई आहे उनखे विसारे छॾ, उनजे पोयां लॻण में फ़ाइदो कहिड़ो? उनजो निकाह पइजी वियो आहे, उहो निकाह छॾे हाणे तो वटि त भॼी कान ईंदी न। भला जे करे छोरी या ॿाराणी करे हिन खान साहब सां निकिरी पए त छा ही निकाह जे मथां निकाह कंदुसि छा? बाबा निकाह ज़बरदस्ती थियल आहे, कोर्ट में वञी हिन निकाह खे टोड़ाए बि सघिजे थो। अरे भला हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, भला दुनिया में इहा छोरी आख़िरी वञी बची आहे जंहिंजे पुठियां तूं इहो छितो लॻो थो वधी। बाबा इन खां वधीक तोखे हसीन छोकिरियूं हिन ॻोठ में मिली वेंदियूं, उहो थोरी अखि घुमाए ॾिस बसि। ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं तुंहिंजो पीउ कूंज जो रिश्तो तो लाइ पंहिंजी भेण खां घुरे, पोइ हिन दुआ जी पचर छॾींदे? ओए हो, डंडमा कढी समुंड में उछल। पर खान जॾहिं असां सां ठहियल हो त हिन छोरीअ दुआ जो असांखे संग कोन, हाणे असांखे ॾिसे थो त ॼणो अखि में अथसि कठु। सो हाणे हिन छोरीअ कूंज जो असांखे संग ॾींदो। सवाल ई पैदा कोन थो, हरू भरू वेठियूं ॻाल्हियूं छो न ॾींदो? जेकॾहिं तूं पंहिंजी भेण खे मञाइण में कामयाब वेंदे त पोइ त ॾींदा। जादो जेके बि न दुनिया में ॾाइणियूं अथई न, ॾाइणियूं उन्हनि जी माउ अथई या ॾाइण मुंहिंजी भेण। घटि तूं बि कोन आहीं, तूं बि सही वॾो आदमखोर आहीं यार। जेकॾहिं पंहिंजी ते अची त मुंहुं चाहियो पाणीअ खे न विलोड़, तो संग कोन मिलंदो। मां शादीअ खां ई बस कई, न कंदुसि शादी, रुगो तव्हां पाण में न विड़ो। वरी काॾे? होटल ते। छो कम आहे छा? अबा थोरो ख्याल सां, ये राणो होश में ई न आहे। हाँ बाबा, जो कोहराम जो प्लान पियो ठहण जे लाइ वॾो ज़ोर लाईंदो, वॾो ज़ोर। राणू मिठल खे आज़माए चुको आहे, हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदो। छो जो मिठल उहो बाज़ आहे जंहिंखे झटे तंहिंखे सटे। कोन मुड़ंदो साईं, कोन मुड़ंदो। चोरो कराईंदो असांजो डींगो ई डेरी। बाबा एनसी ते दाख़िल कराया आहियो न? एनसी त कटराया आहियूं पुट, पर पुलिस उनखे छा कंदी? बाबा असां त पंहिंजे तरफ़ां कमु पको करे छॾियो, पर पुलिस को कदम खणे थी या नथी खणे, इहा अलॻि ॻाल्हि आहे। कंहिंजा नाला ॾिना अथव? मल्हार गुल्लूअ जो नालो ॾिनो आहे, बाक़ी ॿ अणॼाण। ॿिया ॿ हमरा हुन सां कहिड़ा हुया? तव्हांजो कंहिंजे मथां शक? ॿुटनि में सुञाणे वियोसि, पर उन्हनि जी ख़बर कोन थी पवे। पर इहा त तव्हांखे पक आहे न त मल्हार ऐं गुल्लो वारा हुआ, ईअं न त पुर हिकिड़ा करे विया हुजनि ऐं नाला तव्हां इन्हनि जा लिखाए आया हुजो। अमा जे मां ॿुट ॿधी घर में दाख़िल थियां त छा तूं मूंखे न सुञाणींदी? पर असां त हिक ई घर जा भाती आहियूं। हू वरी कहिड़ो परे ॻोठ जा आहिनि, हिक ॻोठ जा त आहियूं। 24 कलाक हिक ॿिए जे मुंहं था चढ़ूं, हिक ॿिए खे सुञाणूं था, पोइ इहो कीअं थो थी सघे त असां उन्हनि खे न सुञाणूं? भाॼाई इहे ॿ त पक्का हुआ। हुननि सोट जी गैर मौजूदगी में असांजे मथां ज़ुल्म जी हद करे छॾी आहे। जेकॾहिं दांह खणी था वञूं त रेस वॾो असांजे मथां डमरियो पियो आहे। राति जो चोरी बहाने घर में था दाख़िल थियनि, जेकॾहिं ॿाहिरि था वञूं त गाॾियूं था फुरनि। ॻोठ निकाली ॾेई चुका आहिनि, हू हाणे असांखे हिन ॻोठ में कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। सुल्तान वारनि खे राणा खान जूं बि चुंगूं आहिनि। जेतिरो जल्दी थी सघेव तूं ॻोठ छॾे हलिया हलो। चाचा पहिरां अदा खे छॾाए वठो, पोइ उहो ई फ़ैसिलो कंदो त ही ॻोठ छॾणो आहे या हिते रहणो आहे।
ये दुनिया